लाला खान जी कार मां बेटी कढिया मां बेटी कढे कबाड़े में खपाया मास लाला खान पाणे वडो अदाकार धंधे हींअर माल ई माल आ जे खाइबो पीबो बाबा मूंखे ॿुधाए त बस माल कंहिंखे ॾिए केरु माल वठी ईंदो लाला खान जी बेटी वई बेटी बाबा वई बेटी तने तो कोई झाड़िया पे तो किला केर पकड़े इने कर हाने चाहे तो सुबह जो वंडे वराए खाईंदा हाने यो सो करे तो वंडे वराए कढो माल कढ ज़ाहिर बाबा हां खोल काटे संगे भरोसो तने तो सीधोड़ा दुखिया कमन में तुजो साथ निभाईंदा वाह वाह सी बाकायदे हां एड़ा कमन में जरा असा गदो तो सा सर जण ले बे तो साउंदा ॾिसो ना पोइ ते लिखंदा आहियूं तूं कीअं कमु करेंदो हां बाबा कमु करेंदो न ख़बर आहे उन मां ओ बाबा वंडे वराए खाइबो न मवाली ॿाहिरि हूं पाण में परेशान न थी हर जगह में तो सा कुर्बानी ॾियण लाइ तयार हूं पर तूं माल में बेईमानी न कजाए न हुकुमत ने बेईमानी लाला खान जी बेटी वई कबाड़े ते सिपाही सरोटा मां तो चवा इते ही हुंदा ये हीरोइन इते ही ईंदा आहिनि पीअंदा खाईंदा इते ही आहिनि तूं मूंखे रुॻो ॿुधा त इहो आहे कहिड़ो जंहिं तुंहिंजी बेटी कढी आहे असुल कहानी कढी छॾींदोमांसि मुंहिंजी बेटी न मुंहिंजे कार जी बेटी कढी अथई माफ़ कजां जज़्बात में अची वियो मतिलबु आहे त जंहिं कार जी बेटी कढी आहे हलिया मूंखे ॾेखार अच्छा कार में बेटी हाणे असांजो सिगरेट पाणी जो कमु थी वियो मानी टिकी अने 5 ॾींहं गुज़री वेंदा ख़ैर सां वरी ॿिए खे दाड़ो ॾींदासीं अच्छा इहो पीरू ॻाल्हाए पियो थो जेको चए थो त माल हणी आयो आहे इहो पीरू आहे हा हिन पीरू जा पेर मोड़े छॾींदुसि भञी छॾींदुसि हलिया ओ नो निमाज़ी थो लॻे बाका जी बहाना अथसि निमाज़ जा हिन जा कम आहिनि इहो कार जी बेटी कढी आहे हिन कढी आहे हिन कढी आहे न त असुल विञाए छॾींदासीं पर हाणे पहिरीं फर्ज़ पूरो करे निमाज़ पढ़ी वठे ॾिसूं ख़बर पए भली पढ़े ॾिस तकड़ा सजदा थो हुजे भला निमाज़ अहिड़ी ईअं थींदी साथ सही पढ़े थो या रुॻो वटे थो सजदा ॾींदो ॾिसीस पढ़े त सही थो हाणे बीहु नेठि खुटंदो काॾे वेंदो तोखे कीअं ख़बर पई त सही थो पढ़े तूं निमाज़ सही पढ़ंदो मां त निमाज़ पढ़ंदो आहियां जुमे जी सही पढ़ंदो आहियां जुमे जी ईद जी पढ़ंदो हा हे ॾिस न नेठि खुटंदो काॾे वेंदो मां त चवां थो अॼु हिनखे सज़ा मिले बाबा तूं फिक्र न कर अहिड़ी सज़ा ॾींदासीं चोरी करणी बंदि करे वेंदो कीअं थो करे खपाए छॾी अथई पर असां वरी हिन जूं बैटरियूं कढी था छॾियूं घबरा न निमाज़ कहिड़ी थो पढ़े सगरियूं छड़ियूं पहिरियों चकर इहो ॿुधायो अचीस ॾींदा या न ॾिसीस तूं पुलिस वारो आई मूंखे त हिन माण्हू तंग करे छॾियो पढ़े त सही
तंग कयो त छंदासि ससा बि कोन्हे मां त चवां थो वॾी सज़ा मिलेसि ने बेटीअ जे कढण में वरी कहिड़ी बेटी न चोराईंदो जे अहिड़ो असर कंदासीं त जो हाणे वरी अञा वधीक पढ़ंदी बस अरे ॾे ख़बर हिते वॾो मौलवी थी वियो हुई वधीक माण्हुनि जी बेटी चोराईंदो ख़बर नथी पई हिकु ॻाल्हि ॿुध बाबा ॻाल्हि ॿुध लाला जी बेटी मूं न चोराई आहे मां निमाज़ी माण्हू आहियां निमाज़ मां पढ़ंदो आहियां अरे बस निमाज़ी माण्हू तो नखरा न लाला मां निमाज़ में पढ़ियमि पादरे चल ख़ुदा काले की बेटी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध मां निमाज़ पढ़ी न हाणे ॾिस तव्हां मूंखे पकतो न हा मां भॼां त कोन थो न न मां तव्हां साम्हूं बीठो आहियां न हा फ़ैसिलो ॾींदुमि फैसलो ॾींदे हा फ़ैसिलो ॾींदुमि बाबा 100 खून तब फैसलो ॾे थो मार बि ॾाढी लॻी अथसि हल ठीकु आहे फैसलो कीअं ॾींदे फ़ैसिलो मां त हथ कढे मां हथ कढियो मैं फैसलो ॾींदे हूं निमाज़ी ग़लति ॻाल्हि न कंदासीं तोखे ख़बर आहे मूं केॾा सजदा आहिनि हा उहो त असां ॾिठोसीं त निमाज़ पुलिस खे बचाए लाइ तो सजदा करी बचा तूं हेॾा लाला भरसां बि मां त लाला भरसां फ़ैसिलो थो ॾियां लाला न फैसलो तू बस हिते ई दे बस तू आज़ाद हुई लाला फ़ैसिलो ॾे फैसलो ॾे ॿुध जाए मां तो चवां पादरे असां ते इल्ज़ाम हयो अथव इल्ज़ाम हा इल्ज़ाम मालिक बीठो आहे सोचंदो बि जाए बाबा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध मां सजदाना तो ॾिठो पे हा तो बि ॾिठो पे मां बि ॾिठो ॾिठई हा हाणे लाॻे अरे अरे काने ॾींदो हे जो पेर प्रिंट लॻा पिया आहिनि हे रुमाल खणी ईंदो न हिन में निशान आहिनि पेर आहिनि हिन जी DNA कराईंदासीं